नाज़रीन, ठिकराटी में ॻोठाणनि तरफ़ां बासरनि जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ ॿिए ॾींहुं बि एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन हवाले सां तफ़सील ॿुधाए रहियो आहे सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर मजीद महर। ठिकराटो भरिसां ॻोठ सखीरो फुलपोटरो में बेवा औरत जे घर ते मुबैना चढ़ाई करे संदसि जवान न्याणी खे अगवा करण जी कोशिश कई वई, जंहिं ख़िलाफ़ बेवा औरत ऐं संदसि घर भातियुनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। अचो त उन्हनि खां पुछूं था वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। आया छोकिरी मुंहिंजी खे खणण माल सां बीठी उनखे अगवा करण आया, कार में छोकिरी मुंहिंजी अगवा करण आया। छोकिरो इहो हक़ कयो मुंहिंजो, मां इंसाफ़ कयो, मां रन ज़ाल बेवाई न मिट न माइट खणण आया, मूंखे अगवा करण पोइ मुंहिंजो भाउ ऐं मुंहिंजो मामो भॼी आया। असां तंहिंमें तकिया हूंदा बीठा, असांजी छोकिरी गियूं था वञनि खेड़ी में, मां कई धार धार घोड़ाड़े पंहिंजी छोकिरी लाइ केरु खईंदो वञे। ओतिरा छोकिरा असांजा भॻा, असांजो हे चलो सौट असांजी सको हली आयो आहे, वे पाड़े में वेठो असां सां। बिरादरी जे माण्हुनि घर ते चढ़ाई करे न्याणी खे अगवा करण जी कोशिश कई आहे ऐं पीरसन खे ज़ख़्मी करे विया आहिनि। SSP सखर ऐं DIG सखर खां हिननि मुतालबो कयो त फौरी तौरु केस दाख़िल करे ऐं जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे, साणनि इंसाफ़ थिए। मजीद महर, सिंध टीवी न्यूज़, ठिकराटो।